पाण मौजूद आहियूं चक जान खान मेन रोड ते, जिते केतिरा ई शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि थोल ऐं मोटाइप खां बचाव ख़ातिर रोज़ानो जे बुनियाद ते वॉक करनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं, उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। पंधु इंसान जी ज़िंदगी जे लाइ तमामु ज़रूरी आहे। वॾा असांजा कमकारियूं कंदा हुआ, अॼुकल्ह ज़माने में जदीद टेक्नोलॉजी थी वई आहे, उन करे को कमकार नथो करे। उनजे लाइ उनखे माण्हू खे खपे त पंहिंजी वॉक जो मामूल बढ़ाए। वॉक करण सां बहितरीनु फ़ाइदा थियनि था, ब्लड प्रेशर नथो थिए, शुगर जो अंदेशो ख़तमु थी थो वञे। इहा शयूं आहिनि। असां लगातार मां तक़रीबन 2018 खां वठी वॉक कयां थो पियो डेली बेसिस ते। तमामु ॾाढो फ़ाइदो आहे। सॼो ॾींहुं सिहतमंद रहण थो पियो, ख़ुशि रहण थो पियो। पंधु कंदड़ माण्हू बीमार न थींदो, बशर्ते हुनजो मामूल बणियल हुजे। ऐं पोड़ाइप हमेशह पेरनि खां शुरूआत थींदी आहे। पोड़ाइप जेका आहे सा पेरनि खां शुरूआत थींदी आहे। ऐं तव्हां जेको आहे माना जेकॾहिं पंधु कंदा रहंदो त इनशाला पोड़ाइप तव्हांजी वेझो न ईंदी। पंध जा जेके आहिनि फिज़िकल फ़ाइदा काफ़ी आहिनि। ब्लड प्रेशर नथो थिए ऐं पंहिंजो शुगर खे जेको आहे कंट्रोल थो करे। अहिड़े तरीक़े सां दिलि जा जेके वाल बंदि आहिनि उहे बि खुली था सघनि ऐं दिलि जो मर्ज़ कॾहिं बि नथो थी सघे। जिस्मानी तौर ते ऐं ज़हनी तौर ते इंसानु फिट थो रहे पियो ऐं बहितर आहे। नौजवाननि खे असांजो मशवरो आहे त तव्हां इन जेको आहे ॻाल्हि खे मामूली न सम्झो ऐं जेतिरो थी सघे पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ ऐं पंहिंजे सिर जे लाइ टाइम कढो। पंहिंजो पाण खे सिहतमंद रखो। इन सां ई जेको आहे ज़िंदगी आहे चुरपुर ज़िंदगी आहे। चुरपुर कंदव त ज़िंदगी जेको आहे जारी रहंदी। त साणो साणो संधु कयो ऐं पेरनि सां पंधु कयो ऐं पेरनि सां पंधु जा वॉक जा बेशुमार फ़ाइदा आहिनि। वर्ज़िश जा फ़ाइदा उहो मां तव्हांजे साम्हूं मिसाल आहे त मुंहिंजो वज़न 83 किलो हो ऐं 6 महीननि खां वॉक जदोजहद करे मां पंहिंजो वज़न 59-60 किलो ते आंदो आहे ऐं 6 महीननि जे अंदरि 23 किलो वज़न घटायो आहे। ऐं पहिरियां जी भेट में हाणे पंहिंजे जिस्म में इनकलाबी तब्दीली महसूसु कयूं था। हाणे असां 3 किलोमीटर 4 किलोमीटर रनिंग करे वञूं था। उन करे न सिर्फ़ु नौजवान पर हर उमिरि जे माण्हूअ खे वॉक करणु घुरिजे ऐं वॉक जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। पंहिंजे 24 कलाकनि जी मसरूफ़ तरीन ज़िंदगीअ मां हिकिड़ो कलाक पंहिंजे जिस्म खे ॾियो। त कीप पीपल डॉक्टर ई चवंदा आहिनि कीप पीपल अवे नॉट डॉक्टर अवे। हिकु सूफ़ खाइण सां तव्हां डॉक्टर ॾे न वञो। मां इहो थो चवां तव्हां वॉक कंदव त डॉक्टर जी गिटी छा डॉक्टर जो कॾहिं तसवुर बि न कंदव। हीअ वॉक उहा शइ आहे जेका 40 साइड इफेक्ट्स ते लॻंदी आहे ऐं उनजो एतिरा बेनिफिट्स आहिनि, लाज़वाब बेनिफिट्स आहिनि। तव्हांजे माइंड खां वठी करे तव्हांजे हेठि जे टोए ताईं जेको पेर जो थींदो आहे न टोए थींदो आहे उन ते बि बेनिफिशियल असर पवंदो आहे। ज़हन ते बि सुठा असर पवंदा आहिनि ऐं उन सां हिकिड़ो माहौल जूं जेके ताज़ी हवा आहे उहा असांजे जेका जिस्म ते असां ऑक्सीजन खणूं था सुबुह सां उहा फ्रेश वञे थी ऐं असांजो जिस्म फ्रेश रहे थो ऐं सॼो ॾींहुं माण्हू तमामु तंदुरुस्त ऐं सिहतमंद महसूसु करे थो। इहा तमामु काराइती एक्टिविटी आहे जंहिंजे करण सां बीमारियूं बि न थियनि थियूं ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो अहिड़ो शऊर पैदा थिए थो जेको सॼे माहौल खे सिहतमंद बणाए थो। ऐं इंसानु परहेज़ कंदो त उन में छा थींदो, उनखे जिस्मानी जेके तब्दीलियूं आहिनि उहे तमामु असरु कंदियूं ऐं यकदमि उनखे फ़ाइदा पवंदा परहेज़ सां। हिकदमि थधो पाणी माण्हू वापराईंदो आहे तकड़ि में त मूंखे पाणी जी तांग लॻी आहे त थधो पाणी पीए, थधो पाणी न पीए। ऐं ॿियो जेके तर जूं शयूं आहिनि जंहिंमें फैट्स हूंदो आहे, कार्बोहाइड्रेट्स हूंदा आहिनि, लिपिड्स जो तइदाद घणो हूंदो आहे ऐं जीअं कार्बोनेटेड ड्रिंक्स आहिनि उन में जेको इहो ड्रिंक जो तइदाद आहे इन्हनि खां परहेज़ करे बाक़ाइदे पंहिंजे जिस्म में इनकलाबी तब्दीली ॾिजो। असां जेको वज़न आहे जेको वधे थो, असांजे जेके खाधा आहिनि अॼुकल्ह जा अहिड़ा आहिनि जेके सफ़ा तेल वारा आहिनि, उनखे असांजो वज़न वधे थो। असां अगरि वॉक न कंदा त असांजो वज़न कीअं घटिजो। इन करे असां वॉक कयूं था त पाण सिहतमंद रहूं ऐं पाण खे फिट रखूं। मूंखे अॼु ताईं तक़रीबन 5 साल थी चुका आहिनि। मुंहिंजो पहिरियां वज़न जेको हुयो 85 kg ताईं हुयो, हाणे अलहमदिल्ला 70 ताईं पुॻो आहे। ॿियनि दोस्तनि खे इहो मैसेज ॾींदा त अगरि तव्हां बि पाण खे ख़ुशि रखणु चाहियो था, सिहतमंद ज़िंदगी रखणु चाहियो था त अचो सुबुह जो पहिरियों खां वॉक कयो। सुबुह जी जेका वॉक आहे ॿियनि वक़्तनि खां बहितर आहे। थलाइप अहिड़ी बीमारी आहे हुन में तव्हांखे शुगर बि थी वेंदी, हार्ट अटैक जा बि चांस आहिनि ऐं खाइण पीअण में इताद करनि। सुबुह सां जेॾी महिल तव्हां उथो था त 2 गिलास पाणी पी करे पोइ मस्जिद में वञनि। वरी जेॾी महिल वॉक वापसि करे अचे त गरम पाणी करे पोइ उहो पीजे। उन खां बाद में पेट तव्हांजी जेकी आहे चर्बी ख़तमु थी वेंदी, तव्हां तमामु फिट रहंदो। जेको वॉक करे थो ऐं उन्हनि खे मां इहो ई चवंदुमि सुबुह सां हिकिड़ो तव्हां दाणो वग़ैरह खाई करे ऐं उन मथां या सूफ़ वग़ैरह खाओ ऐं जेको आहे खीर जो गिलास पियो। चांहि जी ज़रूरत न आहे, चांहि तव्हां पींदो ॾाढी बीमारी थींदो। वॉक तव्हां कयो डेली 5 किलोमीटर, कलाक तव्हां हेल्थ खे ॾियो। 24 कलाकनि में तव्हां 23 कलाक कढी करे 1 कलाक तव्हां हेल्थ खे ॾींदो त तव्हां सिहतमंद रहंदो ऐं बाक़ाइदा फिट रहंदो। तव्हां ब्लड प्रेशर खां, शुगर खां, हार्ट अटैक खां बची वेंदो ऐं इनशाला ताला पंहिंजा सिहत लव इज़ लाइफ पंहिंजी जेको आहे न लाइफ सां प्यार कयो ऐं वॉक कयो। वॉक तव्हां लाइ सभु कुझु आहे। वॉक न कंदो त इहे अस्पतालूं तव्हां ॾिसो था तव्हांखे भरियल नज़र ईंदियूं ऐं उन खां बाद में राति जो तव्हां चांवर न खाओ।
राति जो हल्की फुल्की हिकिड़ी मानी खाओ, सुबुह सां नाश्तो टाइट कयो ऐं मंझंदि जो वधि में वधि हिकिड़ी मानी खाओ ऐं आराम कयो। राति जो एतिरो खाधो न कयो, तव्हां इंशाल्लाह ताला फिट रहंदो ऐं तव्हांजी ज़िंदगी 70-80 इंशाल्लाह ताला 100 साल ताईं इंशाल्लाह ज़िंदा रहंदो।